शाह जिलानी भाई चौजिए जिलानी आयो अमीर अली शाह जिलानी जग में मुझो पीर प्यारो कामल पीर कमर वारो जो शरीक ना है तो शानी आयो अमीर अली शाह जिलानी। खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठु मोहम्मद आलम समेजो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह जीलानी रूहानी दौरे ते ॻोठु मोहम्मद आलम समेजो में पहुतो हो, जिते आयल अक़ीदत मंदनि पारां गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराया विया। जीलानी जमायत पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं जीलानी जमायत जे रूहानी पेशवा पीर सैयद अमीर अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿियो दौरो करां पियो ऐं अॻे हू थींदा हुआ पर पग ॿधण खां पोइ ऐं इलेक्शन खां पोइ 2021 में कयोसीं ऐं ही वरी 22 में दिसंबर में करिणो हो, वरी लेट करे थोरो जनवरी 23 में कयोसीं। ऐं जमायत में या उन लाइ जिला जमायत लाइ ॿियूं जेके जमायतूं आहिनि सभिनी में अॻे खां वधीक जोश जज़्बो मोहब्बत ॾिसी ॾाढी दिलि खे ख़ुशी थी। ऐं रूहानी सफ़र आहे, हीअ त आहे मोहब्बत जो दर्स ॾियणो, इज़त जो दर्स ॾियणो, त तव्हां पंहिंजे औलाद खे पढ़ायो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, नमाज़ क़ाइमु करो, दुरूद सलात कसरत सां पढ़ो। महिरबानी, अल्लाह पाक का ख़ुशियाबाद हूंदा। ऐं जो रूहानी दौरो माण्हुनि में जोश जज़्बो जाम हो। साईं जे मुरीदनि खां सवाइ ॿी जेके जमायत जा मुरीद उन्हनि में बि जोश जज़्बो। साहब खे ॻोठु आलम समेजो अचण ते भलीकार चऊं था। साईं जा हिते सवे मुरीद बि गॾु हुआ, साईं सां काफ़िलो बि वॾो हो। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला साईं खे हिते वेलकम चयूं था। साईं असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, क़िबला नूर मोहम्मद शाह जिलानी जा फ़र्ज़ंद आहिनि, असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। अॼु रूहानी पेशवा साईं अमीर अली शाह जिलानी रूहानी सफ़र ते किबरे तलके निकितल हो, जंहिंमें अॼु हिते आलम समेजो में असां सॼी जमायत हुई, दोस्त हुआ, सॼी संगत पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी हाफ़िज़ सभिनी इस्तक़बाल कयो, हुनखे वेलकम कयूं था। ऐं सुठो सफ़र हो, असां पाण मुरीद आहियूं हुनजा, ॾाढो सुठो सफ़र हो। इन में मोहबत ऐं भाईचारो बि वधंदो ऐं असीं हुनखे भलीकार सिंध धरती जेका उहा धरती जेका सॼी आहे सिंध धरती ते जेके रहंदड़ हिते असां ताकी केतिरे मज़े ॻोठ जो आहे मौला आलम समेजो साईं पीर अमीर शाह जेको आहे दौर ते आया, तमामु बहितरीनु जेको आहे इस्तक़बाल कयो, पंहिंजे मुर्शिद जो जेको इस्तक़बाल कयो। ऐं सिंध में ख़ासि तौर ते जिते जिते जेके पीर आहिनि उन्हनि जो जेको पीर मुरीदियूं आहिनि, जिते बि जेको वेंदा आहिनि ॾाढी उनखे इज़त मिलंदी आहे। ऐं उते जा माण्हू जेके आहिनि जेको दुआऊं जेको वठंदा आहिनि ऐं रब पाक उन्हनि अहले बैत जे जेको दुआउनि जे सदिके इंशाअल्लाह इन्हनि जा जेको कमु जेको उहे बेड़ा जेको पार कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।